समारोह में सिंध एक्शन कमेटी पारां बहरिया मनसूबे ऐं क़ौमी कारकुननि जी गिरफ़्तारी ख़िलाफ़ मरकज़ी अॻवान रोशन बोड़ो, रसूल बख्श ख़ास कली, अमीर आज़ाद पंवर, नवाज़ शाह भाडाई, नुसरत चन्ना, अरबाब भील, असलम खैरपुर जी अॻवानी में रैली कढी शाह चौक ते धरणो हयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि चयो त बहरिया टाउन मनसूबो सिंध दुश्मन मनसूबो आहे जंहिंखे कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हुन चयो त मलिक रियाज़ आसिफ ज़रदारी खे लाहौर में बिलावल हाउस ॾेई सिंध जी ज़मीन हड़प करणु चाहे थो। आसिफ ज़रदारी मलिक रियाज़ भली केतिरी बि कोशिशि कनि पर सिंध कॾहिं बि बहरिया टाउन मनसूबे खे कामयाबु थियणु न ॾींदी। पीपल्स पार्टी ऐं ज़रदारी सॼी सिंध जो सौदो करे चुकी आहे। रुगो बहरिया टाउन हिकिड़ो न अथव। बहरिया टाउन हज़ारे एकड़ 50,000 एकड़नि जो कब्ज़ो थी चुको आहे। उते असांजा मक़ामी माण्हू जेके सदियुनि खां रहंदा पिया हुआ, उन्हनि जे ॻोठनि खे बिल्डोज़ कयो वियो, उन्हनि जे क़ब्रिस्तान खे बिल्डोज़ कयो वियो ऐं उन्हनि जूं मस्जिदूं शहीद कयूं वयूं ऐं हीउ सॼो मुल्क जेको बहरिया जे हवाले कयो वियो आहे। इहो रुगो मलिक रियाज़ न थो। सिंध जेकी खुशहाल वतन आहे, वसीलनि सां मालामाल वतन आहे, उन धरती जा पाण धणी थियूं, खुशहाली माण्हूं ऐं सिंध खे खुशहाल ऐं सुठो सताबूर कयूं। छो त हे जेके ज़ालिम आहिनि, जेके हर सूरत में मलिक रियाज़ जा मुहाफ़िज़ आहिनि। जलाल महमूद शाह ते 30 एफआईआरूं आहिनि, डॉक्टर कादर मंसीअ ते 30 एफआईआरूं आहिनि, जीअं सिंध महाज जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो, जीअं सिंध महाज जी सॼी मरकज़ी पार्टी जा नाला दहशतगर्द लिस्ट में आहिनि। फरहान खान कुरैशी ऐं ज़ैन शाह जेल में आहिनि। 200 क़ौमी कारकुन जेलनि में आहिनि पर जदोजहद माठी नथी थिए। सिंध ते वालार हुई, उन जे लाइ असां जॾहिं बहरिया टाउन पहुतासीं, लखनि माण्हुनि जो तादाद हुयो, लखे सिंधी हुया, हुक्मरान बौखलाइजी विया। छो त हुक्मरान जेके आहिनि उहे ज़ालिम, खोरू ऐं अवाम जा दुश्मन आहिनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।